ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। खैरपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर मरहूम सराय फैज़ हुसैन ख़ास के लिए जी याद में एक शानदार तकरीब मुनक़द कई वई। हिन तकरीब में सूफ़ी फ़नकारनि पंहिंजे सुरीली आवाज़ आयल सभिनी महिमाननि जी भलीकार करे जोमायो। आयल महिमाननि मरहूम सराय फैज़ हुसैन ख़ास के लिए जी गुज़र ज़िंदगी ते रोशनी विधी मरहूम जे फ़र्ज़ंद हिकु सुठी साख रखंदड़ सराय फ़याज़ हुसैन ख़ास के लिए जी शान बयान कंदे चयो त असांजे इलाइक़े में सराय फ़याज़ ख़ास के लिए हिकु सुठो मोहतबर शख़्सियत आहे जेको ग़रीब माण्हुनि सां हर दुख सुख में गॾु आहे, बाह बेली थी नज़र ईंदो आहे। अल्लाह ताला खेसि वॾी उमिरि सां गॾु पंहिंजे घर वारनि सां शाद आबाद रखे, आमीन। हिन तक़रीब में इलाइक़े जे मौजूद शख़्सियतनि समाजी अॻवाननि तोड़े सोशल वर्करनि वॾी अंग में शिरकत कई, जंहिंमें अल्लाह ॾिनो सर्किट कोर्ट अब्दुल अलीम राजपर जे मौजूद शख़्सियत वॾेरो मुजीब रहमान राजपर साहब, ॻोठ ज़वार ख़ान मामन गाहो जे मौजूद शख़्सियत इंसाफ़ गाहो, उस्ताद सचल गाहो, सैद ज़हीर हुसैन शाह मुर्ज़ा चाकराणी ऐं ॿियनि शिरकत कई।